खुराक इन खां पहिरीं बि इन्हनि जूं 2 किताबूं छपियूं आहिनि, खिली खोल कपाट ऐं हिंदी शर्ट आहिनि। भाउ बल्लू चोइथाणी खे घणे घणे वाधायूं, लख लख करोड़ करोड़ वाधायूं। ऐं हिन कार्यक्रम न पंहिंजी ज़िंदगी अहिड़ी न पंहिंजी शाइरी अहिड़ी नारायण श्याम जे जन्म ॾींहं जे उपलक्ष्य में आयोजित सिंधुअ जे अॼु जे हिन कार्यक्रम जे ॿिए भाग में तव्हां सां हाणे गॾु आहिनि कवि सम्मेलन में अशोक सुंदराणी जन, ऐं तव्हां पूरो मज़ो वठो। ॾेखारींदो आहे सुठा सुठा तमाशा, पहिरियों ॾेखारींदो आहे, पोइ आख़िर में पंहिंजो मंजन विकिणंदो आहे। हाणे तव्हांखे सुठा सुठा गाना ऐं हे बढ़िया बढ़िया शयूं ॾेखारे करे हाणे असां मंजन विकिणंदासीं तव्हांजे साम्हूं। हाणे हिननि खे तव्हांखे सभिनीनि खे बर्दाश्त करिणो आहे। ऐं सिंधु जे आयोजकनि जी तरफ़ां निवेदन आहे कि होॾऊं जो दर बंदि करे छॾींदा, छोकी होॾऊं मतिलबु रिस्क रहंदी आहे। माण्हू सोचींदा आहिनि के त माण्हू पोइ ते ॼाणे करे हिनजे करे वेहंदा आहिनि कि मामिलो ॼमियो त ठीकु, न त ई त हुतां ई निकिरी वेंदासीं। माना रिस्क कोई नथो वठणु चाहे। अॼु अचो साईं, ठीकु आहे, ईंदव न साईं मोटी करे? न माना ख़ैर मां वधीक रोकणु नथो चाहियां, उन्हनि खे उमिरि बि थी वई आहे। हाणे साईं अच्छा बल्लू चोइथाणी साहब जी किताब जो विमोचन थियो। मूंखे इन्हनि सां ॾाढी उमेदु आहे भोपाल में, विश्वास मञो। हे जेसि तक आहिनि तेसि तक कवि सम्मेलन थींदा रहंदा, ऐं हे न हूंदा त हिननि जी स्मृति में कवि सम्मेलन थींदो रहंदो। मां वॾी उमेदु आहे हिननि सां। बल्लू साहब कमाल जा माण्हू आहिनि। ऐं मतिलबु मां ॾिसां थो कि हिकिड़ो चांद द्रौपदी धनवानी जे रूप में मंच ते आहे, 2-3 चांद नारी लछवाणी बल्लू चोइथाणी इहे बि आहिनि। मंच ते 4 चांद लॻजी विया आहिनि अॼु। कमाल आहे मतिलबु हिननि। बल्लू चोइथाणी साहब बि बढ़िया सी चांद खणी करे वेठा आहिनि। उहा ॿी ॻाल्हि आहे कि भई असांजी द्रौपदी जेका आहे उहा कुदरत जे उपहार जे करे चांद आहे, ऐं हे कुदरत जे कहर जे करे चांद आहिनि, पर चांद बक़ाइदा आहिनि। पिछले ॾींहुं हिकिड़ी मख अची करे वेही रही हिननि जे बल्लू चोइथाणी जे मथे जे मथां, त ॿी मख अची करे सवाल कई, चई भेण ॾाढो सुठो घरु ठाहियो अथई। त पहिरीं मख जवाबु ॾिनो, न भेण घर वर अञा किथे ठाहियो, अञा त ख़ाली प्लॉट वरितो आहे, घर त पोइ ठहंदो। मतिलबु कमाल आहे बल्लू चोइथाणी साहब जो। खिल जी खुराक, वाकई खिल जी खुराक आहिनि। भॻवान हिननि खे लंबी उमिरि ॾे, तव्हांजे विच में ईअं ई खिलाईंदा रहनि। ऐं भॻवान साहब अॼु जी जेका सदारत करे रहिया आहिनि असांजा टीकम आफ्ताब साहब, नारी लछवाणी, तंहिंखे जंहिंजो सुरीलो गलो ॿुधो, असांजी भेण द्रौपदी धनवानी, ऐं मां तव्हांजे साम्हूं संचालन करण लाइ तव्हांजे हिते आहियां ई आहियां। शोभा लेखवाणी तमामु सुठो संचालन कई अञा ताईं। मां मुरीद थी वियुमि हिननि जे संचालन जो बि। अचो शुरू था कयूं कवि सम्मेलन बि सिंधी भाषा जे लाइ, सिंधी ॿोलीअ जे लाइ जेको समर्पित कवि सम्मेलन आहे। अचो कवि सम्मेलन शुरू करण लाइ ॿियो छा करिणो पवंदो आहे? कवि अची वेही रहिया आहिनि, संचालक पंहिंजो कमु करे छॾियो आहे। हाणे तव्हांखे आदेश ॾियणो आहे ऐं आशीर्वाद ॾियणो आहे। हा, ॾाढा समझदार श्रोता आहियो तव्हां वाकई। मां सोचियो कोई इहो न चई सघे उतां आशीर्वाद मां चयमि ॾियो, त उतां ई न चई छॾियो हाणे ख़ुशि रहो मन। आशीर्वाद मतिलबु ताड़ियूं वाड़ियूं थींदो आहे। जिते जिते बि लॻे तव्हांखे आशीर्वाद ॾियणो आहे, तव्हां उते उते ताड़ियूं वॼाए छॾींदो। त ताड़ियूं तव्हांजूं असांजे लाइ पल्स पोलियो जी बबून जो कमु कंदियूं आहिनि। अचो कुझु माण्हू ॿिया बि आया आहिनि। अचो साईं वेही रहो। अचो शुरू था कयूं कवि सम्मेलन। ऐं सभिनि खां पहिरियां असां चवंदा आहियूं कि भॻवान खे यादि करिणो ई खपे। कवि सम्मेलन जी बहितरी में इन में इहा कि पहले असां भॻवान खे आमंत्रित कयूं, भॻवान खे सॾु कयूं त असांजो कवि सम्मेलन अॻे खां अॻे खां बढ़िया थिए। ज़ोरदार ताड़ियूं वॼाए भॻवान साहब जो स्वागत कयो। अचो भॻवान। अॼु असां हिते नारायण श्याम जी जयंतीअ लाइ इकठा थिया आहियूं, त मां चाहियां थो अॼु जे कवि सम्मेलन जी शुरूआत में उन्हनि जी कुझु रचनाउनि सां कुझु दोहा ऐं कुझु शेर मां तव्हांखे पेश करे रहिया उन्हनि जा। बढ़िया। ॿी का आहे दिलि जी ॿोली, ॿी का आहे
दिल जी ॿोली न हिंदी आ न उर्दू आहे। गंगा जमुना अमृत अमृत, गंगा जमुना अमृत अमृत, लेकिन थंज त सिंधु आहे। हिकु दोहो आहे, ऐ दिल हर गम गम सही, ऐ दिल हर गम गम सही, गम गम जो भी नाम, ऐ दिल हर गम गम सही, गम गम जो भी नाम, सूर सही सबको मगर सहण सहण जो डाम। शाम किनारा समुंड जा, शाम किनारा समुंड जा, बिरह कया मजबूर, लुड़कनि जे संगीत में ओरन दिल जो सूर। जिन वटि दिल न नसीम जी, अॼुकल्ह जेके समालोचक आहिनि उन्हनि जे बारे में आहे, जिन वटि दिल न नसीम जी, नसीम मतिलबु थधी हवा, जिन वटि दिल न नसीम जी, शबनम जी बि न दीद, जिन वटि दिल न नसीम जी, शबनम जी बि न दीद, गुल जे रंग हुगाव जी कंडा कन तनकीद, गुल जे रंग हुगाव जी कंडा कन तनकीद। हाणे मां पंहिंजो गज़ल पेश करे रहिया। स्वागत। केॾो बि खणी छो न हू मूंखे थो सताए, केॾो बि खणी छो न हू मूंखे थो सताए, पर का बि घड़ी की न सघां खेसि विसारे। मजबूर या कुझु रिश्ते जी, कुझु दिलि जी कशिश आहे, मजबूर या कुझु रिश्ते जी, कुझु दिलि जी कशिश आहे। हूअं एॾो भरा केरु थो अॼु कंहिंखे पुंजाए, क़ाबिल न हुआ जेके किथे ज़िक्र करण जी, क़ाबिल न हुआ जेके किथे ज़िक्र करण जे, गुज़री आहे सॼी उमिरि रुगो तिन खे पढ़ाए। क्या बात है, क्या बात है, बढ़िया बढ़िया ॻाल्हि। औलाद सिंधीअ जो वञी अॼु पहुतो किथे आहे, औलाद सिंधीअ जो वञी अॼु पहुतो किथे आहे, थो की न सघे ॿ या ॼ बि ॿुधाए। हू पंहिंजी सुञाणप में बि शर्माए रहियो आहे, हू पंहिंजी सुञाणप में शर्माए रहियो आहे, निज नाम ऐं आकाए ॾिस कीअं थो लिकाए। वापार धंधे में घणो मशहूरु थियो भल, वापार धंधे में घणो मशहूरु थियो भल, तहज़ीब अबाणी परा वेठो विसारे। निज कर्म जा कीताई त हू लोड़े रहियो आहे, निज कर्म जा कीताई त हू लोड़े रहियो आहे, पर हथ खणी हुन ॾे थो चवे जीअं बि हलाए। विच सीर छॾे जेके विया साथ असांजो, विच सीर छॾे जेके विया साथ असांजो, किश्ती बि हवाले कई छो तिन जे हलाए, किश्ती बि हवाले कई छो तिन जे हलाए। भगवान ॾिसो, अॼु जी तारीख़ में भगवान विचित्र शइ आहे। भगवान साहब आया, ॾाढी सुठी रचना ॿुधायूं। भगवान जे मथां यादि आयो, हिननि न चयो कि हथु मथे खणी चयो कि अलाए छा चयूं। हिकिड़ो भिखारी, मूंखे यादि थो अचे, हिकिड़ो भिखारी भॻवान जी खोज में मंदिर जे साम्हूं बीठो हो, सुबुह खां वठी मंझंदि ताईं बीठो हुयो। जेको निकिरे तंहिंखे चए राम जे नाले ते कुझु ॾियो, भॻवान जे नाले ते कुझु ॾियो। सुबुह खां वठी मंझंदि थी वई, हुनखे कंहिं हिकु रुपयो बि न ॾिनो। पोइ मंझंदि जो वञी मस्जिद जे साम्हूं बीह रहियो, मस्जिद जे साम्हूं चवणु लॻो जेको बि निकिरे सभिनि खे चए अल्लाह जे नाले ते कुझु ॾियो, ख़ुदा जे नाले ते कुझु ॾियो। कंहिं बि हिकु रुपयो न ॾिनई। त वञी करे शाम थींदे थींदे हिकिड़े गिरजा घर जे साम्हूं बीह रहियो। गिरजा घर जे साम्हूं जेको बि निकिरे, अंग्रेज या कोई बि क्रिश्चियन निकिरे, ईसा मसीह जे नाले ते ॾियो। कंहिं बि हिकु रुपयो न ॾिनई। राति थियणु लॻी त बुख में निढाल वञी करे हिकिड़े शराब खाने जे ॿाहिरि वञी करे बीठो। ऐं जेको निकिरे, हिंदू निकिरे त चए राम के नाम पे दो, त जेको निकिरे नशे में 10 रुपया 5 रुपया ॾेई वञे। हिकिड़ो पंजाबी निकिरो, हुन चई गुरु नानक जे नाले ते हुन 50 जो नोट ॾेई छॾियईं। को क्रिश्चियन निकितो, चई ईसा मसीह के नाले तां ॾियो, त हुन 100 रुपया ॾेई छॾियईं। राति थींदे थींदे हुनजी पूरी झोली भरिजी वई। हुन झोली समेटई ऐं मथे हथु कयईं, चई वाक़ई भॻवान तूं बि गजब जी शइ आहीं यार, रहंदो काथे आहीं ऐं पतो काथों काथों जो ॾींदो आहीं। बेकार जो टेंशन आहे माण्हू, अलाए काथे काथे ॻोल्हींदा भॻवाननि खे। त हाणे भॻवान असांजे साम्हूं आहिनि, असां बि अलाए काथे काथे ॻोल्हे आयासीं, तव्हांजे साम्हूं वेठा आहिनि।
महिलाउनि जी संख्या अधु थी वई। ये कविता थोरो मुश्किल शइ थींदी आहे, पर हाणे मुंहिंजी श्रीमती जी चयो कि भाई मूंखे वठी करे हलो ॾेखारण, त गोॾे में सूरु हुयो त मां गोॾे में सूर जे लाइ ॾेखारियुमि त चईं डॉक्टर चईं भाई हिननि जो ब्लड टेस्ट थींदो। ब्लड टेस्ट थियो त डॉक्टर जॾहिं ब्लड टेस्ट कयईं त पोइ हैरान रहिजी वियो, चईं सुंदरानी जी कमाल आहे, जेको तव्हांजो ब्लड ग्रुप आहे उहो तव्हांजी ज़ाल जो बि ब्लड ग्रुप आहे। मां चयुमि कीअं न थींदो, 15 सालनि खां मुंहिंजो ई खून पी रही आहे, खून त उहो ई ईंदो न टेस्ट में। मतिलबु कमाल आहे, मतिलबु पतो न पवंदो आहे। अच्छा, मां सीरियल में भी जिक्र कयो, लाफ्टर चैलेंज में जिक्र कयो कि भाई मुंहिंजी ज़ाल थोरो सो मां वजन में डबल आहे लॻभॻि, त मूंखे ॾाढो भउ थींदो आहे हुन सां। मां हुनखे डायरेक्ट काई ॻाल्हि बि न चवंदो आहियां कि मतिलबु किथे हिकु अधु हथु पइजी वञे त टेंशन न थी वञे, माण्हू कवि सम्मेलन जे लाइक़ु ई न रहंदो। ऐं मां डायरेक्ट इन जे करे बि ॻाल्हि काई न चवंदो आहियां कि छो माण्हू नारीअ जो दिलि दुखाए, माईअ जो दिलि दुखाए, पंहिंजी ज़ाल जो दिलि दुखाए। पिछले ॾींहं मूंखे धोखो थियो, ईअं लॻणु लॻो कि मुंहिंजी ज़ाल खे शायदि घटि ॿुधण में अचे थो, पर मां डायरेक्ट कीअं चवांसि हुनखे। मूंखे लॻो कि मां डायरेक्ट न चवंदुमि, मां डॉक्टर वटि हली वियुमि, मां चयुमि मुंहिंजी ज़ाल खे घटि ॿुधण में अचे थो हिन समय, कोई दवा अहिड़ी ॾियो जीअं बिना ॿुधाए मां हुनखे खाराए छॾियां ऐं हुनखे हिन बीमारी सां मुक्ति मिली वञे। डॉक्टर चई बिल्कुलु आसान आहे, पर एतिरो त तव्हां घटि में घटि पतो लॻाए ईंदव कि केसि तक ॿुधण में अचे थो, केसि तक ॿुधण में नथो अचे। मां इहो परफेक्ट आहे, इहो करे थो सघां। घर वियुमि, घर जे ॿाहिरि पतो कयो त ज़ाल असांजी श्रीमती असांजी किचन में हुई, त मां घर खे ॿाहिरां आवाज़ु ॾिनी, मां चयुमि भॻवान अॼु मंझंदि जी रोटी छा करे रही आहीं? कोई जवाबु न आयो, त मां कमरे जे अंदरि हली वियुमि। मां सवाल वरी दोहरायो, मां चयुमि भॻवान अॼु मंझंदि जी रोटी में छा ठाहे रही आहीं? जॾहिं कोई जवाबु न आयो, मां सम्झियुमि कि बीमारी वधी वई आहे, पैसा वधीक लॻंदा इलाज में, त मां किचन जे दरवाजे तक हली वियुमि ऐं रंधिणे जे दर ते वञी करे मां अञा ज़ोर सां चयो, मां चयुमि भॻवान अॼु मंझंदि में छा रोटी ठाहे रही आहीं? त मुंहिंजी ज़ाल मुंहिंजी श्रीमती जी पलटी करे ओतिरे ई ज़ोर सां जवाबु ॾिनो कि आलू टमाटर जी भाॼी ठाहे रही आहियां ऐं हिन खां पहिरियां 2 दफ़े ॿुधाए चुकी आहियां, तव्हांखे ॿुधण में नथो अचे छा? पोइ सम्झ में आयो कि असांजो ई मोहल्लो ख़राबु हली रहियो आहे ऐं असांखे लॻे पियो बीमारी हिते आहे। त इहो कॾहिं कॾहिं थींदो आहे। अचो, मां तव्हांजी खिल जे हिन सिलसिले खे रोकणु नथो चाहियां ऐं जंहिंजी किताब जो विमोचन थियो आहे, असांजा खिलनि जो सरताज, खिलनि जो बादशाह बल्लू चोइथाणी खे तव्हांजे विच में आमंत्रित थो कयां। ज़ोरदार ताड़ियूं वॼाए करे बल्लू चोइथाणी साहिब अॻु में बि घणेई भेरा मौक़ो मिलिया कवि सम्मेलन में गॾु विहण जो, ॾाढी मौज मचाईंदा आहिनि। उत्तर प्रदेश में 7 ॾींहं कंटिन्यू कवि सम्मेलन हो, जॻह जॻह ते, ऐं संगीत जो कार्यक्रम हो, तॾहिं बि गॾु हुआ, ॾाढो सुठो लॻो। ऐं अक्सर हिकु ॻाल्हि ज़रूरु चवंदा आहिनि जॾहिं कवि सम्मेलन चालू थींदो आहे, उतां जे माण्हुनि खे इहे पिया चवनि शाबस आहे यार तव्हांखे, छा त सिक प्रेम आहे तव्हांखे कवि सम्मेलन लाइ। अड़े न त गॾ खे बि न केरु चए त कविता ॿुधाए त वठी भॼनि, त तव्हांजो सिक प्रेम आहे, ज़ोर सां चओ जय झूलेलाल। जय झूलेलाल। झूलण को भलो करे, बाक़ी त जंहिं घर में वञूं था पुटु चवंदो त बाबे परेशान कयो आहे, बाबो चवंदो बाबा पुट मां परेशान आहे, नुंहुं चवंदी ससु साड़े छॾियो आहे, वरी ससु चवंदी नुंहुं मां परेशान आहे। अरे परेशानी छाजी आहे? हिकु आइडिया आहे, केरु मूंखां पुछे न, हिकु आइडिया वारो माण्हू अपनाए त सदाईं सुखी सुखी, छाजो दुखी? अरे सुखी रहंदे पुट नुंहं सां ॿुध तूं होले होले, अरे वाह तू रख बंदि बटू रख खोले। सुखी रहंदे पुट नुंहं सां ॿुध तूं होले होले, यार वात रख बंदि बटू रख खोले। अड़े पहिरीं पालक पनो यार मस्त होसि, मस्तीअ में बांदर वांगुरु टुप ॾिनमि पे गलीअ गलीअ बस्तीअ में। अरे हाणे ॿार था टुप ॾियारीनि ॼण बिजलीअ जा झटका, छा त ख़र्च अथनि,
अरे छा त ख़र्च अथनि ठोकिनि था ॼण सोटीअ जा सटका। वरी अखियूं अथनि सव सव जा बल्ब, अखियूं अथनि सव सव जा बल्ब, यार अंदरि वियो आहे जली। अरे पाण खे काजू था सम्झनि, असांखे मूंगफली, पाण खे काजू था सम्झनि, अरे असांखे मूंगफली। वरी सम्झाइनि त अञा बाबो भाषण पियो थो बोले। अरे वात रख बंदि बटूरक खोले, वात रख बंदि बटूरक खोले। हाणे ताईं बालक पन खां पोइ ईंदी आहे जवानी, ऐं जवानी में थींदी आहे शादी, माना माण्हूअ जी जूण ख़तमु। शादीअ खां पोइ माण्हूअ मां थींदे कोल्हूअ जो बेल। अरे वार खुसी वेंदे जोड़ींदे लूणु अटो ऐं तेल। शादीअ खां पोइ माण्हूअ मां थींदे कोल्हूअ जो बेल। वार खुसी वेंदे मुंहं वांगुरु, वार खुसी वेंदे जोड़ींदे लूणु अटो ऐं तेल। राति ॾींहं महिनत खां पोइ बि जीअं तूं घर में घिड़ने, ज़ाल ऐं अम्मा जे विच में तो फिरणीअ वांगुरु फिरंदे। राति ॾींहं महिनत खां पोइ बि जीअं तूं घर में घिड़ने, अरे ज़ाल ऐं अम्मा जे विच में तो फिरणीअ वांगुरु फिरंदे। अरे टेंशन में पियो बीड़ियूं पीअंदे, टेंशन में पियो बीड़ियूं पीअंदे, या गुमटीअ ते चाहे। अरे बेल खे पियो चवंदे गऊ माता महिर कजांइ। अरे ॾाढो बढ़िया। यार ख़बर ई कोन पवंदे बेल हुया छा, एॾो टेंशन में थिए। अरे टेंशन में पियो बीड़ियूं पीअंदे या गुमटीअ ते चाहे, यार बेल खे पियो चवंदे गऊ माता महिर कजांइ। चवंदे कई अजाई शादी, चवंदे कई अजाई शादी, शौक़ छॾियो आ रोले। अरे वात रख बंदि बटूरक खोले। ॾाढो बढ़िया, ॾाढो बढ़िया। हाणे जवानी खां वेंदे ॿुढापो, न हुनखे डपु हो न घर। हिकिड़ो मिनट बल्लू साहब, हिकिड़ो मिनट। घणा आहे? हिकिड़ी सूचना आहे थोरो तो ॿाहिरि हिकिड़ी सेंट्रो बीठी आहे ॻाढ़े रंग जी, नंबर आहे AC 0। अड़े जो बुढ़ापो ईंदे चमंदे सभई आंसू भले। अरे लुॾंदी लमंदी लकड़ी ईंदे चवंदे मूंखे झले। जो बुढ़ापो ईंदे चवंदे सभई आंसू भले। लुॾंदी लमंदी लकड़ी ईंदे चवंदे मूंखे झले। अड़े छिक चई त छित ते वञजांइ, गोर न कजांइ ॾाॾा। अरे खंघी त बि स्टेशन ते ऐं तो गणजांइ गाॾा। अरे वञी त ॾिसो स्टेशन ते। जो बुढ़ापो ईंदे चवंदे सभई आंसू भले। लुॾंदी लमंदी लकड़ी ईंदे चवंदे मूंखे झले। छिक चई त छित ते वञजांइ, गोर न कजांइ ॾाॾा। खंघी त बि स्टेशन ते ऐं ॿियो गणजांइ गाॾा। सद जे कंहिं शइ जी मतां दिलि थिए घर में थोरी खाई सघंदे। अरे सद थिए कंहिं शइ जी त ठेले ते वञजांइ, पर मतां सुञातल ॾिसई कोई लिकी लिकी खाइजांइ। मतां सुञातल ॾिसई कोई लिकी लिकी खाइजांइ। अड़े नट कमरे जे कुंड में जपजांइ भम भम भोले। अरे वात रख बंदि बटूरक खोले। वात रख बंदि। वाह बल्लू साहब वाह, वाह वाह। पर सचपच सुखी केरु आहिनि?
ध्यान चाहिए। सुखी आहिनि से सुपाट जिन पंहिंजो वात न खोलियो, मात पिता जे चरणन में ही सचो सुर्ग आगो। हाय 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 बलू साहब कमाल। ये लाइन वरी चो ये वरी चो वंस मोर। सुखी आहिनि से सुपाट जिन पंहिंजो वात न खोलियो, मात पिता जे चरणन में ही सचो सुर्ग आ ॻोल्हियो। अड़े 5 मिंट ई तिन सां मिठड़ा बोलत बोले ॾिस, जान बि घोरे ॾींदे तूं झोल त झोले ॾिस। वॾड़नि जी आसीस बिना तूं थी वेंदे बेहाल, करे त ॾिस शेवा तिन जी थी वेंदे मालामाल। अड़े पछताईंदे यार पछताईंदे जे वेंदा हू उडरी उड़न खटोले। अड़े वात रख बंद बटू रख खोले, वात रख बंद। बलू जोखाणी साहब वात रख बंद बटू रख खोले ऐं आख़िरी जेके 2 लाइनूं चयूं तमामु तमामु हुन ॼण कविता ऐं गीत सकार थो थियो। हिकु दफ़े हुननि 2 लाइनुनि जे लाइ तव्हां अॻिते खां पोइ हिते ताईं वरी ज़ोरदार तालियूं वॼाए करे हुननि जो स्वागत कयो। तमामु सुठी ऊचाई ते कवि सम्मेलन अची वियो आहे ऐं ख़ासि कर सुपाट रूप चवंदा आहिनि कि भाई अॼुकल्ह जो ज़मानो उल्टो थी वियो आहे कि भाई जेके बि छोकिरा विहांउ कंदा आहिनि त ज़ालुनि जूं ॻाल्हियूं वधीक ॿुधंदा आहिनि, माउ जूं ॻाल्हियूं घटि ॿुधंदा आहिनि। असां हिंदी कविता में बि चवंदा आहियूं, सिंधी कविता में चवंदा आहियूं कि पूरी करे सघनि था ज़ाल जूं सॼियूं फरमाइशूं, माउ जो भॻल चश्मो नथा ठहिराए सघनि। ऐं माउ चवे थी कि पुट अगरि तूं मुंहिंजो भॻल चश्मो ठाराए छॾी हां त मां सुठो ॾींहुं वार सुठो महूरत ॾिसी सघां पई। ऐं मूंखे किथे ख़्वाहिश हुई दुनिया ॾिसण जी मुंहिंजा छोकिरा, मां चश्मो लॻाए तुंहिंजी सूरत ॾिसी सघां पई। इहा स्थिति थी वई आहे असांजे विच में। अचो कवि सम्मेलन खे थोरो सो अॻिते वधायूं था। सेंटर वारो जाम हटाए करे अची विया आहिनि। हे त सेंटर हटाइण जी छा ज़रूरत आहे, हे त जिते बीह रहंदा हूंदा उते बि जाम लॻी वेंदो हूंदो ऐं सूचना ईंदी हूंदी। अच्छा अच्छा जाम कोन, अच्छा ठीकु आहे कमाल आहे। छा त बॉडी आहे, मां तव्हांजी बॉडी खे प्रणाम थो कयां। असां जहिड़ा त 5-6 तव्हांजे मां निकिरी अचनि था, पतो बि न पवंदा। खाईंदा पीअंदा आहियूं असां सिंधी ॿाहिरि, कमाल आहे भाई। असांजे अहिड़ा ई माण्हू हिकिड़ा इन ई कद काठ जा हिकिड़ो अंग्रेज आयो असांजे हिते, त खजुराहो असांजे नागो जे ॾाढे नज़दीक पवंदो आहे। त उहो खजुराहो वञे पियो, कार ख़राबु थी वियुसि विच में, त हिकु जॻह रुकिजी वियो। त हिकिड़ो ईअं ई कद काठ जो किसान वेठो रोटी पियो खाए, त 40-50 क़रीब रोटियूं रखे खाए पियो। अंग्रेज ॾिठईं त अखियूं फाटी वियूं हुनजी, चईं हे सॼे गांव जी रोटी आहे छा? चईं न साईं, ये मुंहिंजे हिकिड़े टाइम जी रोटी आहे। त अंग्रेज हुयो सर्कस कंपनी जो मालिक। चईं यार कमाल आहे यार, तूं हिकु टाइम में 40 रोटियूं खाईंदो आहियां? चईं हा साईं 40 रोटियूं खाईंदो आहियां। चईं यार मुंहिंजी सर्कस कंपनी में हलंदे छा? चईं पैसा मिलंदा, छो न हलंदुमि। पोइ इंग्लैंड वठी आयसि अंग्रेज ऐं बोर्ड लॻाए छॾियईं कि हिकिड़े टाइम में 40 रोटी खाइण वारो माण्हू ॾिसो। हाणे इंग्लैंड वारा त हिकिड़ी ब्रेड में पेट भरिजी वेंदो अथनि उन्हनि जो। ज़बरदस्त हाउसफुल वियो 12 खां 3, हुन 40 रोटियूं खाधईं। 3 खां 6 हाउसफुल वियो, हुन 40 रोटियूं खाधईं। 6 खां 9 वारो शो जॾहिं शुरू थियण वारो हो त माण्हू ग़ाइबु थी वियो। चईं वियो त वियो काॾे, ॾिठूं त हिकिड़े तंबू जे हेठो मिलियो। चईं हल भाई तुंहिंजे शो जो टाइम थी वियो। त हुन चईं मांखां कमु ई कमु कराईंदो या मूंखे रोटी पाणी बि खाइणु ॾींदव? अहिड़ा असांजा तव्हांखे प्रणाम थो कयां, तव्हांजा खाईंदड़ पीअंदड़ माण्हू आहियूं। त हिननि जी सेंट्रो जाम न लॻाईंदी त पोइ बाक़ी कंहिंजी सेंट्रो जाम लॻाईंदी? मूंखे त लॻे थो हे जॾहिं सेंट्रो में वेहिजी वेंदा हूंदा त सेंट्रो जाम थी वेंदी हूंदी। चलो कमाल आहे, पर जाम हटिजी वियो, सकुशल अची विया वापसि। न ठीकु आहे मां कवि सम्मेलन अॻिते थो वधायां। बलू चौथाणी साहब तमामु दिलि जा राजा माण्हू आहिनि। इन्हनि खे हिकिड़े कुते चक पातो पिछले ॾींहुं हिकिड़े कवि सम्मेलन में। न मतिलबु ईअं थोरे की कविता बेकार हुई हिन जे करे कुते चक पातो। कुते चक पातो अॼुकल्ह जा मॉडर्न कुता आहिनि, वार ॾाढा वधीक रहंदा आहिनि। त कुते चक पातई, चईं त हे दुकान तरफ़ वञणु लॻा। मां काॾे था वञो? चईं जनरल स्टोर जी दुकान थो वञा। मां चयुमि छो?
चई मां सोचां थो हिन कुत्ते खे मां पोइ ते हिकिड़ी लत हणांसि। अरे त मां चयुमि जनरल स्टोर छो था वञो? चई बिस्कुट वठणु वञा थो। मां चयुमि बिस्कुट वठणु छो था वञो? हिन तव्हांखे चक पातो, तव्हां हिनखे बिस्कुट खाराईंदव? चई न मां बिस्कुट खाराईंदुमि त पतो पवंदो कि हिन जो अॻिते मुंहुं केतिरो आहे ऐं पोइ ते केतिरो आहे, त पोइ ते हिकिड़ी लत हणंदोमांसि। त इहे बल्लू चौधाणी पर तमामु सुठो गीत, तमामु सुठो माहौल ठाहे करे विया। अचो मां हाणे थोरो सो रस परिवर्तन बि कयां, विषय परिवर्तन बि कयां, थोरो सो स्वर परिवर्तन बि कयां। ऐं महिला राष्ट्रपति ठही आहे त ईअं न लॻे कि भाई मां लेडीज़ खे विसरी वियो आहियां, न त ई त पतो पए कि असांजे घर जी रोटी पाणी संकट में पइजी वञे। इन जे करे ज़ोरदार ताड़ी वॼाए द्रौपदी धनवाणी खे सॾु कयो। अचनि द्रौपदी। मां नारीमन जेको ॾिठो उहो महसूसु कयो ऐं उनखे पंहिंजनि अखरनि में पिरोइण जी नंढी कोशिशि कई। मूं ॾिठो आहे, स्वागत। तो ॾिठो आहे ॿरंदड़ बाहि खे, तो ॾिठो आहे ॿरंदड़ बाहि खे, मां बाहि में ॿरी ॾिठो आहे। क्या बात है। मां बाहि में ॿरी ॾिठो आहे। तो ॾिठो आहे ॿरंदड़ बाहि खे, मां बाहि में ॿरी ॾिठो आहे। तो ॿुधो आहे, तो ॿुधो आहे उस में पेर सड़ंदा आहिनि। तो ॿुधो आहे उस में पेर सड़ंदा आहिनि। मां टाक मंझंदि जो पेरे उघाड़े हली ॾिठो आहे। मां टाक मंझंदि जो पेरे उघाड़े हली ॾिठो आहे। तूं डिॼंदो आहीं ऊंधाई राति खां, तूं डिॼंदो आहीं ऊंधाई राति खां, मां राति उमास जी बणिजी ॾिठो आहे। मां राति उमास जी बणिजी ॾिठो आहे। तूं बोझ सम्झ, तूं बोझ रिश्तनि जो खणी न सघीं, तूं बोझ रिश्तनि जो खणी न सघीं, मां धरती बणिजी बोझ सभई खणी ॾिठा आहिनि। मां धरती बणिजी बोझ सभई खणी ॾिठा आहिनि। तो लिखियूं हूंदियूं कहाणियूं सिक जूं, तो लिखियूं हूंदियूं कहाणियूं सिक जूं, मां सिक में सुकी ॾिठो आहे। मां सिक में सुकी ॾिठो आहे। तो वेही करे ॿेड़ीअ में घणई रांदियूं कयूं नंदीअ जे पाणीअ सां। तो वेही करे ॿेड़ीअ में घणई रांदियूं कयूं नंदीअ जे पाणीअ सां, मां नंदी बणिजी ॾिठो आहे। मां नंदी बणिजी ॾिठो आहे। तूं छा सम्झंदे सूर, तूं छा सम्झंदे सूर भितियुनि ते टंगियलनि तस्वीरुनि जा। तूं छा सम्झंदे सूर भितियुनि ते टंगियल तस्वीरुनि जा, मां तस्वीर बणिजी करे भित ते टंगिजी ॾिठो आहे। मां तस्वीर बणिजी करे भित ते टंगिजी ॾिठो आहे। तूं ॾोह ॾींदे रहें तक़दीर खे, तूं ॾोह ॾींदे रहें तक़दीर खे उमिरि सारी, मां तदबीर खां तक़दीर बणिजी ॾिठो आहे। मां तदबीर खां तक़दीर बणिजी ॾिठो आहे। तो तूं डिॼी करे मौत खां विसारे छॾियो ज़िंदगीअ खे। तो डिॼी करे मौत खां विसारे छॾियो ज़िंदगीअ खे, मां मौत में बि ज़िंदगी ॾिठी आहे। मां मौत में बि ज़िंदगी ॾिठी आहे। तव्हांजो मन मोहियो ऐं हिकिड़ो सुठो नृत्य तव्हांजे साम्हूं पेश कयूं, उहे मोहे। हिकिड़ी कविता जे लाइ आमंत्रित आहिनि, ज़ोरदार ताड़ियूं वॼाए उन्हनि जो स्वागत कयो। हे तव्हांजी प्रतिभा अॻिते हली करे बैरागढ़ जो भोपाल जो नालो रोशन कंदी, अॻिते हली करे सॼे देश में हिन जी महक फैलजंदी। कोशिशि कई आहे। ऐश्वर्या ऐं अभिषेक जी शादीअ ते लिखियो आहे कि करे शादी अभिषेक सां, करे शादी अभिषेक सां, ऐश्वर्या थी वई माला माल। करे शादी अभिषेक सां, ऐश्वर्या थी वई माला माल। अरे भाई मीडिया वारनि त शादीअ खे ईअं ॾेखारियो ॼण को जादूगर ॾेखारियो न हुजे कमाल। ॿ कलाक मतिलबु न्यूज़ गुम थी वियूं रुॻो ऐश्वर्या ऐं अभिषेक। करे शादी अभिषेक सां,
ऐश्वर्या थी वई माला माल। मीडिया वारनि बि शादी खे ईअं ॾेखारियो ॼण को जादूगर ॾेखारणो हुजे कमाल। विझी अखियूं टीवियुनि में वेठा हुआसीं भाई, विझी अखियूं टीवियुनि में वेठा हुआसीं भाई। चांवर फुल्का व्या सड़ी का भेण उन ॾींहुं कोन पड़ी। चांवर फुल्का व्या सड़ी का भेण उन ॾींहुं कोन पड़ी। अरे यार लाइट जो बिल भरण बि भुलिजी पियासीं। अरे यार लाइट जो बिल भरण बि भुलिजी पियासीं। घर में कोन थी सफ़ाई। हे मुंहिंजा भॻवान इहा कहिड़ी जोड़ी ठाही जंहिंमें रुगो ऐं रुगो थी मीडिया वारनि जी कमाई। हे मुंहिंजा भॻवान इहा कहिड़ी जोड़ी ठाही जंहिंमें रुगो ऐं रुगो थी मीडिया वारनि जी कमाई। ओ भाउ मुंहिंजे घर जो हाल न पुछजांइ। ओ भाउ मुंहिंजे घर जो हाल न पुछजांइ, उन ॾींहुं थियो हो कमाल। मुंहिंजे घर जो हाल न पुछजांइ, उन ॾींहुं थियो हो कमाल। पापा आयो देर सां अची चई अरे ॿ टे फुल्का पचाए चेहरा। पापा आयो देर सां अची चई अरे ॿ टे फुल्का पचाए चेहरा। मम्मी चई 2 मिंट बिहो बाक़ी बचल आहिनि 2 फेरा। मम्मी चई 2 मिंट बिहो बाक़ी बचल आहिनि 2 फेरा। जीअं थिया फेरा पूरा सभिनी ॾिनी हिक ॿिए खे वाधाई। जीअं थिया फेरा पूरा सभिनी ॾिनी हिक ॿिए खे वाधाई। अरे भाई ख़ुशि त ईअं पियूं थियनि ॼण को हुजे न सॻे भाउ जी सगाई। अरे ख़ुशि त ईअं पियूं थियनि ॼण को हुजे सॻे भाउ जी सगाई। हिकु ॾींहुं मूं फ़ोन कयो अमिताभ खे, पुछो बाबा घणो घुरियो अथई दहेज। हिकु ॾींहुं फ़ोन कयो अमिताभ खे, पुछो बाबा घणो घुरियो अथई दहेज। चई छो मां घुरां दहेज जॾहिं घर में अचे थी पाण ऐश। घर जो पैसो ईंदो घर में पूरो थींदो हिसाब। मूं चयो अमिताभ तोखे त को मिलणु खपे दिमाग़ जो खिताब। धन्यवाद। हे हुया मोहित ऐं तमामु सुठी ऐश्वर्या ऐं अभिषेक जे विहांउ जी ॿुधायूं कविता तव्हांखे। ऐं हिन उमिरि में ऐश्वर्या ई हिननि जे सपननि में ईंदी, मतिलबु हिननि जे उमिरि जो ॾोह आहे ऐं लेडीज़ खे बि ॾाढो वधीक मज़ो आयो ॿुधण में। हिकिड़ी उल्टी ॻाल्हि चवां थो, मां हिसाब पियो लॻायां कि हिकिड़ो कवि कविता पढ़ी वञे थो ऐं 6 माण्हू ऐं हिकिड़ी लेडीज़ हली थी वञे। मां हुन हिसाब सां हिसाब पियो लॻायां कि मुंहिंजो नंबर ईंदे ईंदे घणा माण्हू बचंदा। मां उहो कागर में लिखंदो पियो वञा। अगरि ऐं गनीमत आहे कि मतिलबु कवि वधीक न आहिनि, न त हे सॼो पंडाल ख़ाली थी वञे हा। लेडीज़ चङी संख्या में वेठियूं आहिनि, मूंखे ॾाढो सुठो थो लॻे। ऐं तव्हां बि माण्हू वेठा आहियो। असल में छा थींदो आहे कि माण्हू मञींदा आहिनि कि भाई जेके लेडीज़ थींदियूं आहिनि, महिलाऊं थींदियूं आहिनि, माताऊं थींदियूं आहिनि, इन्हनि जो दिलि नरम थींदो आहे ऐं जेके माण्हू थींदा आहिनि उन्हनि जो दिलि कठोर थींदो आहे। मूंखे लॻंदो आहे जस्ट रिवर्स चवंदा आहिनि, उल्टी ॻाल्हि चवंदा आहिनि। मूंखे लॻंदो आहे महिलाउनि जो दिलि कठोर थींदो आहे ऐं माण्हुनि जो दिलि मुलायम थींदो आहे। हाणे ईअं सम्झ में न ईंदी, उदाहरण अगरि ॾिजे कि मिसाल जी ॻाल्हि, तव्हां कंहिं बस में वेंदा हुजो, हितां सिटी बस हलंदी आहे, लोकल बस हलंदी आहे, या तव्हां काॾे बि वेंदा हुजे बस में, को माण्हू 2 रातिनि जो जाॻियल हुजे, कवि सम्मेलन कंदड़ हुजे ऐं पासे में काई माई वेठी हुजे, छोकिरी वेठी हुजे, तव्हांखे निंड ईंदी हुजे, कंहिं माण्हूअ खे निंड जे झोके में हुनजो मथो जेको आहे माई जे कंधे सां टकराइजे त माई ॻाल्हि ॾेई परे करे छॾींदी। बदतमीज़, शर्म नथो अचेव? वेहण जी तक तमीज़ न आहे। उहो वीचारो वरी संभलजी करे वेही रहंदो, वरी झूठो ईंदो, वरी लॻंदो, वरी गारियूं ॾींदी, आख़िर पुलिस बुलाइण जी नौबत ईंदी। हाणे तव्हां हिन दृश्य खे उल्टो करे छॾियो। काई माई 2 रातिनि जी जॻियल हुजे, बलू चोइथाणी साहिबु पासे में वेठा हुजनि, हाँ, हुन सुहिणी माईअ खे अगरि निंड अची वञे ऐं हुनजो मथो बलू चोइथाणी जे कंधे सां टिकिजी वञे त हिननि खे बैरागढ़ खां भोपाल वञिणो हूंदो त हे वञी वेंदा, निकिरी वेंदा सतना ताईं, पर हुन माईअ खे न जॻाईंदा। हे असांजे पुरुषनि जो दिलि, माण्हुनि जो दिलि थींदो आहे, मतिलबु मुलायम थींदो आहे, नर्म थींदो आहे, कमाल थींदो आहे। तव्हां जो कवि सम्मेलन खे थोरो अॻिते वधाईंदा। हाणे असांजी लिस्ट में शायदि 2 माण्हू ई बचा आहिनि, हिकिड़े असांजा भाऊ नारी लछवाणी ऐं अॼु जेके कवि सम्मेलन जी सदारत था कनि असांजा टीकम आफ्ताब सूरज खे चवंदा आहिनि। अचो ज़ोरदार ताड़ियूं वॼाए नारी लछवाणी खे सॾु कयूं। ऐं हाणे भॻवान करे मुंहिंजे वेहण खां पोइ 5-6 माण्हू थी करे अॼु कुझु देरि लाइ लाइट हली वई प्रोग्राम जी, त नारायण श्याम जूं के रचनाऊं रहिजी वयूं, उहे असांखे पेश करणियूं हुयूं। त मां चाहियां थो, चवंदा आहिनि जहिड़ो घोट तहिड़ा लाॾा, त नारायण श्याम जूं जेके रचनाऊं रहिजी वयूं
पहिरीं मां नारायण श्याम जी हिकिड़ी रचना तरण में तव्हांखे पेश करे ॿुधाइणु स्वागत चाहियां। स्वागत, जोरदार ताड़ी वजाए हिन जन जो स्वागत कयो। तंहिंखां पोइ मां अॼु उअं ई बि कवि सम्मेलन जे मूड सां आयो बि कंदो हुउसि, ॻाइण जे लाइ आयो हुउसि। त नारायण श्याम जी रचना पहिरीं तव्हांखे ॿुधायां थो, पोइ जे थियो त हिकिड़ी क्षणका चवंदा आहिनि 2-3 लाइनुनि जी, उहा तव्हांजे अॻियां पेश कंदुसि। श्याम साहिब जो गज़ल। जेॾी पंहिंजी सोहल काए तेॾी मुंहिंजी दिलि हिर खाए। क्या बात है, क्या बात। जेॾी पंहिंजी सोहल काए तेॾी मुंहिंजी दिलि हिर खाए। कल्ह तो मूंखे केॾो छींभियो, छींभियो मतिलबु छिड़ब ॾिनी। कल्ह तो मूंखे केॾो छींभियो, ओ कल्ह तो मूंखे केॾो छींभियो, आईने खां अॼु लॼाए, आईने खां अॼु लॼाए। जेॾी पंहिंजी सोहल काए तेॾी मुंहिंजी दिलि हिर खाए। बीठो चंड ऐं वक़्त बि बीठो, बीठो चंड ऐं वक़्त बि बीठो। बीठो चंड ऐं वक़्त बि बीठो, वेठे कहिड़ा पूर पचाए, वेठे कहिड़ा पूर पचाए। जेॾी पंहिंजी सोहल काए तेॾी मुंहिंजी दिलि हिर खाए। सारी सुरत विञाए वेठीअ, सारी सुरत विञाए वेठीअ। ओ सारी सुरत विञाए वेठीअ, अहिड़ी कहिड़ी चीज़ विञाए, अहिड़ी कहिड़ी चीज़ विञाए। जेॾी पंहिंजी सोहल काए तेॾी मुंहिंजी दिलि हिर खाए। आख़िरी आहे। चित में चंड लिकल थियो पधरो, केतिरी गहराई आहे ॾिसो। चित में चंड लिकल थियो पधरो, चित में चंड लिकल थियो पधरो। मुर्की चांदो की फैलाए, मुर्की चांदो की फैलाए। जेॾी पंहिंजी सोहल काए तेॾी मुंहिंजी दिलि हिर हिननि अज़ीम शाइरनि जूं जनम तिथियूं असां छो था मल्हायूं, इहो तव्हांखे महसूसु थी वेंदो। छा लिखी विया आहिनि, छा उन्हनि जी उॾाम आहे। अहिड़ा हज़ारे गीत नारायण श्याम लिखिया, ऐं अॼु असांजे लाइ ॾाढो ख़तरो पैदा थी रहियो आहे
केतिरा ग़लति माण्हू जेके पाण खे पॉज़िटिव थिंकिंग वारा सॾीनि था, उहे घुसी आया आहिनि सांस्कृतिक साहित्यिक मंचनि ते। उन्हनि जे लाइ हिकिड़ी क्षण कायम लिखी। हा, त उहे जेके सो कॉल्ड पॉज़िटिव थिंकिंग वारा जीव या चइजे जीवड़ा कैंसर वांगुरु वधी रहिया आहिनि ऐं उन्हनि ॾाढो ख़तरो पैदा करे छॾियो आहे असांजी भाषा, साहित्य, कला, संगीत सभिनि जे लाइ। ऐं उन्हनि माण्हुनि जे हूंदे असांजो इहो सभु कुझु थोरो जल्दी मरी वेंदो मूंखे लॻे थो। छाकाणि जीअं कैंसर जो को इलाजु कोन्हे, तीअं अहिड़नि माण्हुनि जो बि को इलाजु कोन्हे। उहे केरु आहिनि? क्षणका 2-3 लाइनुनि जी आहे। पेर चटीन पुछ लोॾीन, पेर चटीन पुछ लोॾीन, चवनि कई आ मुड़सी, हथ त कईसीं कुर्सी। पेर चटीन पुछ लोॾीन, चवनि कई आ मुड़सी, हथ त कईसीं कुर्सी। मखण बाज़ मुस्कुराइन, मखण बाज़ मुस्कुराइन, पोखीन बेशर्म, बेशर्म जा पौधा जेके जल्द वधंदा आहिनि। बेशर्म पोखीन उखाड़ीन तुलसी, चवनि कई आ मुड़सी, हथ त कईसीं कुर्सी। मखण बाज़ मुस्कुराइन, पोखीन बेशर्म, उखाड़ीन तुलसी, चवनि कई आ मुड़सी, हथ त कईसीं कुर्सी। बढ़िया बढ़िया। बसि इहा क्षणका मुंहिंजे लाइ। ऐं हिन खां पोइ तमामु अञा ऊचाइनि ते असांजो भाउ अशोक सुंदराणी तव्हांखे वठी वेंदो। ऐं तंहिंखां पोइ आख़िर में आफ़ताब साहिबु जेके सदर आहिनि असांजे हिन कार्यक्रम जा, उहे पंहिंजी रचना पेश कंदा। त हींअर भाउ अशोक सुंदराणीअ खे पहिरीं त असां लख लख थोरा था वञूं हुन जा, जो हू असांजे सॾ ते बिल्कुलु कुर्बायती कोठ जंहिंखे चइजे बिना कंहिं पेमेंट जे, बिना कंहिं शर्त जे, बिना कंहिं ॻाल्हि जे गाॾीअ जे 3rd क्लास गाॾे में चढ़ी असां वटि पहुतो आहे। असां हुनजा लख थोराइता आहिनि, लख थोराइता आहिनि। जंहिं भाव जे लाइ अॼु हज़ारें लखें रुपया पेमेंट ॾियण लाइ तयारु वेठा आहिनि, पर असांजे सिंधूअ सॾ ते हू बिल्कुलु असांजे सिर्फ़ु सखणे सॾ ते अची हिते पहुतो आहे। महिरबानी करे माइक ते अचे ऐं पंहिंजो जोहर तव्हांखे अञा वधीक ॾेखारे। आफ़ताब साहिबु कुझु चवणु था चाहिनि, सदर आहिनि। अवल साथियो, आवाज़ खे छा थियो आहे मूंखे ख़बर कोन थी पए, पर एतिरो बुलंद आहे जो तव्हां ताईं पहुची वेंदो। चवणो पहिरीं हो, पर वक़्तु जॾहिं मां मिलियो आहे ऐं मां न चाहींदो आहियां त सुठे कम में दख़ल अंदाज़ी करे उन सुठाईअ खे ख़तमु कयो वञे। सुचारू रूप सां कमु हली रहियो। हीउ शहर मूंखे पहिरीं चवणो हो, हिन जे मंच जे अचण खां अॻु में। स्वागत है। गुलों में रंग भरे बाद नव बहार चले, गुलों में रंग भरे बाद नव बहार चले, चले भी आओ कि गुलशन का कारोबार चले। क्या बात। अशोक सुंदराणी स्वागत आहे पंहिंजे तरफ़ां, बेरागढ़ वासियुनि तरफ़ां, सिंधूअ जे तरफ़ां। बराबरि। नारी लछवाणी साहब चयूं कि बिना कंहिं पेमेंट जे। मूंखे सम्झ में नथो अचे कि पहले तय कयूं, हाणे हिकदमि सां मटिजी छो आहे। मूंखे हिननि मां इहा उमेद कोन हुई। हाणे एतिरे माण्हुनि जे साम्हूं मां तव्हांखे छा चई थो सघां हाणे। चलो ख़ैर ठीकु आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि हिननि अधूरी चई कि बेशक जेको ॿुधायूं कि भई 3rd क्लास गाॾीअ जे 3rd क्लास दॿे में चढ़ी करे हिते पहुचा,
मां उहा ॻाल्हि पूरी थो कयां। मां बेशक थर्ड क्लास गाॾी में, थर्ड क्लास दॿे में फर्स्ट क्लास माण्हुनि जे विच में पहुतो आहियां। तव्हां सभु फर्स्ट क्लास माण्हू आहियो। लाफ्टर में छा थियो, मां हिकु वक़्तु कविता ॿुधाइण जो मन आहे तव्हांजे विच में, पर चवंदा परसराम भाऊ जो आदेश आहे कि लाफ्टर जी झलक छा आहे, कुझु शयूं अहिड़ियूं हुयूं जेके उन्हनि कटे छॾियूं, एडिट करे ॾेखारियूं ॾाढो। त मां सिद्धू खे चयो कि भई सिद्धू जी, असां जेके सिंधी ॿाहिरि आहियूं उहे तमामु सिधा सादा हूंदा आहियूं ऐं बढ़िया दिलि जा बढ़िया माण्हू हूंदा आहियूं। त हिकिड़े माण्हू ॿुधाई, चई तव्हां सिंधी, तव्हां सुठा माण्हू थींदा, तव्हां भला माण्हू थींदा। मां हा भाई सुठा माण्हू थींदा आहियूं, भला माण्हू। चई उहो सिंधी कैम्प में जेको मकान ठहे थो उहो केरु आहे तव्हांजो? मां साईं उहो चाचो आहे। चई वञी करे ॾिसो। पोइ 2 ॾींहंनि खां जॾहिं गाड़ी मकान ठहणु लॻो आहे, पास पड़ोस जा जेके माण्हू उन्हनि खे गंदियूं गंदियूं गारियूं थो ॾिए, माण्हू खणी खणी पथर था मारनि उनखे। मां चयुमि सवाल ई कोन्हे, उहो त असांजे ख़ानदान में सभिनि खां सिधा माण्हू आहिनि। चई वञी करे ॾिठो, जॾहिं गाड़ी मकान ठहणु लॻा, 2 ॾींहंनि खां गंदी गंदी गारियूं था ॾियनि, माण्हू खणी खणी पथर था मारनि। मां वियुमि, मां चयुमि चाचा जी ईअं छो था कयो, ख़ानदान जो नालो छो था ख़राबु कयो, छो था माण्हुनि खे गारियूं ॾियो, माण्हू खणी खणी पथर था मारनि। चई मना अॼु बसि ॿियो बि गारियूं ॾींदुमि। अरे मां चयुमि अॼु ॿियो बि ॾींदो, 2 ॾींहंनि खां नालो ख़राबु थियो आहे, तव्हांजो अॼु ॿियो बि ॾींदुमि, ज़रूरत छा आहे? चई न असल में ठेकेदार चयईं सुभाणे मकान जी छिति पाइणी आहे, त हिकिड़ी ट्राली पथर लॻंदो 500 रुपए जो। त मां चयुमि 2 ॾींहंनि में 300-400 जो पथर जमा थी वियो आहे, सुभाणे खां कमु शुरू करे छॾींदुमि। इहो असांजे सिंधी ॿारनि जी सोच थींदी आहे। मतिलबु उहो उन्हनि न ॾेखारियो, उहो उन्हनि एडिट करे छॾियो, कढे छॾियो। पर तमामु सुठो लॻो लाफ्टर में वञी करे, तव्हांजे विच में अची करे, उन खां वधीक सुठो लॻो। हो चयो, मां चयुमि अॼुकल्ह जा खेल कहिड़ा कहिड़ा ठही विया आहिनि, कि पहिरियों जा खेलनि जा नाला हूंदा त दिलि खे लॻंदा खेलनि जा नाला। भई दिल दिया दर्द लिया, झुक गया आसमान, गीत गाया पत्थरों ने। हाणे जा खेल अहिड़ा ठही विया आहिनि कि नालो वठो त मुंहुं टेढ़ो थियण जो भउ थियणो। तारा रम पम पम, नालो चओ त पूरी लिपस्टिक ख़तम। अहिड़ा खेलनि जा नाला थी विया। शाका लाका बूम बूम, धूम 1 धूम 2, पाणी ख़तम हाणे घूम तू। अहिड़ा खेलनि जा नाला थी विया। हाणे हिकिड़ी जेको 27-28 जो एपिसोड ईंदो, उन में हिकिड़ी ॻाल्हि मां चई, उन में मतिलबु ईअं ई सुझी, अख़बार पढ़ियो त हिकिड़ी ॻाल्हि आई उन में कि अमिताभ बच्चन अब किसान बने। त मां चयुमि किसान बनेंगे त हिन में कहिड़ी ॻाल्हि नई अची थी सघे, कहिड़ी ॻाल्हि नई अची थी सघे। त पोइ हिकिड़ी नई ॻाल्हि निकिरी करे आई। मां चयुमि जेके अमीर माण्हू थींदा आहिनि, जेके वॾा माण्हू थींदा आहिनि, उहे अक्सर पंहिंजे काकूसनि जो ज़िक्र कंदा आहिनि। लेट्रिन रूम जेको ठाराईंदा आहिनि उन्हनि जो ज़िक्र कंदा आहिनि। त 3 अमीर माण्हू पाण में ॻाल्हि कनि पिया। हिकिड़े चई भाटिया जी मुंहिंजो लेट्रिन रूम अची करे ॾिठो, 30 लख रुपया ख़र्च थी विया आहिनि। त भाटिया चई तव्हांजे में 30 लख ख़र्च थिया आहिनि, असांजे में त 50 लख ख़र्च थी विया आहिनि। चई 50 लख कीअं ख़र्च थी विया आहिनि? चई साईं सॼो कमु कंप्यूटराइज़्ड आहे, तव्हांखे सिर्फ़ु घिरण जी भरदेर आहे, बाक़ी सॼो कमु कंप्यूटर कंदो आहे। तव्हां घिरंदव त तव्हांजो वज़न दर्ज थींदो, तव्हां निकिरंदव त तव्हांजो वज़न दर्ज थींदो। हिन वज़न में हुन वज़न खे घटाए छॾियो त तव्हां छा योगदान ॾिनो उहो बि निकिरी ईंदो। त हिकिड़े चई साईं तव्हांजे में 50 लख ख़र्च थिया, मुंहिंजे में त 70 लख रुपया ख़र्च थी विया। चई छो 70 लख कीअं ख़र्च थी वियो? चई साईं मां नंढो हिकिड़ो जिम ठाहे रखियो आहे, 20 उठक बैठक हिते हणो, 21 उठक बैठक हुते हणो, मामिलो ख़तमु, कमु ख़लास। पोइ ॾिठो कि हिकिड़ो किसान बीठो, फटे हाल मज़दूर। चई तुंहिंजो छा आहे? त हुन सोचई लेट्रिन रूम जो ई पुछनि था। त हुन धीरे सां जवाबु ॾिनई हुन किसान कि साईं मां त सुबुह जो 5 वॻे लोटो खणी करे जंहिं खेत में वेंदो आहियां, उहो खेत आमिर ख़ान 7 करोड़ रुपए में ख़रीदो अथई। 5-7 करोड़ जा लेट्रिन रूम त असां रोज़ मटे छॾींदा आहियूं। हिकिड़े दफ़े जंहिं खेत में वेंदा आहियूं, ॿीहर वेंदा ई न आहियूं उन खेत में। त इहो सभु मूंखे इहो लॻंदो आहे कि जीअं पंहिंजे लेवल खां घटिजी करे कमु थियण वारो आहे। पर थोरो घणो कमु कयो आहे। ॾिसजो 27 तारीख़ ऐं सिद्धू शेखर सुमन ॾाढो पसंदि कयो आहे, ॾाढी जेका बि ऑडियंस वेठी आहे उन ॾाढो पसंदि कयो आहे। उन में हिकिड़ी ॻाल्हि बि चई आहे कि मतिलबु छोकिरियुनि खे मां नमस्कार कयां थो, छोकिरियूं वाकई छोकिरनि खां वधीक समझदार थींदियूं आहिनि। ऐं इहो मां न गवर्नमेंट बि स्वीकार कंदी आहे, छो कि हुननि
छोकरनि जे मैच्योर थियण जी बालिग थियण जी उमिरि रखी आहे 21 साल ऐं छोकिरियुनि जी 18 साल। अर्थात गवर्नमेंट भी मञींदी आहे कि छोकिरा 21 साल में जेतिरा समझदार थींदा आहिनि, छोकिरियूं 18 सालनि में ओतिरियूं समझदार थी वेंदियूं आहिनि। उहा ॻाल्हि ॿी आहे कि अॻिले अचण वारे काफ़ी सालनि तक 18 सालनि जी रहंदियूं आहिनि, उमिरि में बि ऐं समझदारी में बि। उहा ॿी ॻाल्हि आहे। अचो हिकिड़ी नंढी सी कविता तव्हांखे ॿुधायां थो मां। तव्हांजो टाइम बि ॾाढो थी वियो आहे, 10:30 खां मथे थियण वारो आहे टाइम, ऐं तव्हां ॾाढो पकिजी चुकिया आहियो, उबजी चुकिया आहियो कविताउनि खां। हे जेके कविताऊं मिलियूं आहिनि तव्हांखे, मां असल में छा आहे कि कुझु बर्दाश्त बि करिणो पवंदो आहे, कुझु सहणो बि पवंदो आहे। इहो व्यवस्था जी ॻाल्हि थींदी आहे। हाणे व्यवस्था जी ॻाल्हि में हिकिड़ो पिछले ॾींहुं तव्हांजे भोपाल में कयूं, अलाए न कयूं, असांजे सतना में नागोद में अनिवार्य कयूं हेलमेट लॻाए करे भाई गाॾी हलाए। तव्हांजे हिते अलाए अनिवार्य कयूं, अलाए न कयूं। असांजे सतना में त ॾाढा चालान थिया, त मुंहिंजो बि हिकु दफ़े चालान थियो त मूंखे बि लॻो हेलमेट वठिणो पवंदो। त हिकिड़ी दुकान ते वियुमि, मां चयुमि हिकिड़े हेलमेट ॾेखारियो। चई हे वठी वञो साईं 700 रुपए जो आहे। अरे मां चयुमि 700 जो हेलमेट, 500 जी त लूना वरिती आहे सेकेंड हैंड, कीअं तीअं कागर फसाए करे हलायूं था। 700 जो हेलमेट वठी करे छा कंदासीं? त चई अच्छा हे वठी वञो 300 जो। अरे मां चयुमि एतिरो बि बजट न आहे। त चई हे 100 रुपए जो वठी वञो, हिकिड़ो मज़दूर खान में जमा न कयो त उहो ॾेई वियो आहे, विकिणे वियो आहे। मां चयुमि एतिरो बि बजट न आहे, इन खां बि को सस्तो हुजे त ॾेखारियो। त दुकानदार चिड़ी करे मुंहिंजे हथ में 20 जो नोट रखियईं, चई 10 रुपए जो टकलो कराए वठिजो, 10 रुपए जो पेंट कराए वठिजो, इन खां सस्तो विकल्प मां वटि हेलमेट जो न आहे। त मां चयुमि यार हे त बेइज़ती थी रही आहे। त मां हेलमेट खणी निकितुमि, हेलमेट खणी जीअं ई निकितुमि त ट्रैफिक पुलिस वारे रोके वरितई। चई काॾे? मां चयुमि छा जे लाइ रोकी थो? हे हेलमेट लॻल त आहे। चई हेलमेट त लॻल आहे, गाॾी किथे आहे? पोइ ध्यान में आयो कि बिना गाॾीअ जे ई हेलमेट लॻाए निकिरी पियो। इहो बि कॾहिं कॾहिं थींदो आहे। अच्छा त मतिलबु हेलमेट लॻाए परेशान थियुमि। त हिकिड़े ॾींहुं छा थियो, हिकिड़े माइट जी तबियत ख़राबु थी पई, माइट रुकियल हुयो असां वटि। त राति में सोचो केरु ॾिसंदो त बिना हेलमेट जे ई गाॾी खणी निकिरी पियो माण्हू। त पहिरें ई चौराहे ते पुलिस वारे रोके वरितई, रुको। अड़े मां चयुमि छा? चई चालान ठहंदो बिना हेलमेट जा। अरे मां चयुमि दवा वठणु वञी आहे, तुरंत दवा वठी करे वापसि अची वेंदुमि, सतना जी ॻाल्हि आहे, वञणु ॾियो, दवा वठी करे अची वेंदुमि। चई न, पुलिस हिन मामले में ॾाढी सख़्तु थींदी आहे, तव्हांजो चालान ठहंदो ई ठहंदो। अरे मां चयुमि हेॾे होॾे मामिलो निपटी नथो सघे? चई इन जे लाइ त पुलिस आहे। मां चयुमि घणो? चई 50 रुपया। मां 50 रुपया ॾिनो, गाॾी अॻिते वधाई। पोइ ध्यान में आयो कि दवा जो दुकान जिते आहे उनखां पहिरियां 3 चौराहा ॿिया पवंदा। मां किथे 50 रुपया ॾींदो वधंदुमि, ईअं त दवा ख़रीदण लाइक़ु ई न रहंदुमि। त मां वरी मोटी करे आयुमि हुन सिपाही वटि। मां चयुमि भाई मां अगरि 50 रुपया हर चौराहे ते ॾिनो त मां त दवा ई ख़रीदण लाइक़ु न रहंदुमि। चई टेंशन न पाल, अगरि अॻिले चौराहे ते कोई पुलिस वारो रोकई त चई छॾियां तोतो। अरे मां चयुमि कमु थी वेंदो? चई हाँ थी वेंदो। मां अॻिले चौराहे ते पहुतुमि, पुलिस वारे रोकई, चई हेलमेट नहीं है चालान बनेगा। मां चयोमांसि तोतो। चई उॾी वञ। अरे मां चयुमि कमाल आहे यार, हे त सुठो मंतर आहे। अॻिले चौराहे ते पुलिस वारे मां चयुमि तोतो, चई उॾी वञ। बढ़िया उॾी वञ जो तोतो चई उॾी वञ। चई दवा वठी करे मां मोटियुमि। मां चयुमि हाणे मां एतिरो भारी हेलमेट छो लॻायां, हाणे त मूंखे मंतर मिली वियो। त मां 3 ॾींहं घर में रहियुमि, चौथे ॾींहुं बिना हेलमेट जे गाॾी खणी निकितुमि। पहिरें ई चौराहे ते पुलिस वारे रोके वरितई। मां ओॾी धाक सां चयुमि, मां चयुमि तोतो। चई बेवकूफ़ थो ठाहीं, अॼु त कांव आहे। इहा व्यवस्था आहे पुलिस वारनि जी, इहा व्यवस्था आहे। हुनजे विच में असांखे जीअणो थो पए। कैरेक्टर थी वियो असांजो, अहिड़ो कैरेक्टर थी वियो, अहिड़ो चरित्र थी वियो असांजो। माण्हुनि जो कैरेक्टर त ख़राबु थियो ई थियो, जानवरनि जो बि कैरेक्टर ख़राबु थी वियो। चरित्र जेको आहे हेठि आयो। बल्लू चोइथाणी साहिबु असांजे हिकिड़ी तोती पालियूं, ॾाढो प्रेम हुयो तोतीअ सां। त भई लॻो कि जाॾे बि वेंदा हुनखे खणी करे वेंदा, बाज़ारि वञनि त पिंजरो खणी करे वञनि। हिकिड़ो कवि सम्मेलन आयो जीअं जे ॾींहुं असां वटि 7 ॾींहंनि जे लाइ वञिणो हुयो। चई हाणे 7 ॾींहंनि जे लाइ तोती खे काॾे छॾे वञा, ज़मानो ॾाढो ख़राबु आहे, ऐं घर में रहियो त ॿिली विली न खाई वञे या काॾे वञे तोती। त हिकिड़े माण्हू सलाह ॾिनई कि भाई उहो रामदास जेको आहे न, उहो किनारे में रहंदो आहे, उन वटि तूं पंहिंजी तोती छॾे वञ। उन वटि 2 तोता पलियल अथसि, हिकिड़ो त रामायण जी चौपायूं चवंदो आहे ऐं हिकिड़ो क़ुर जूं आयतूं पढ़ंदो आहे। चई अहिड़ा तोता, अहिड़ा धार्मिक तोता।
चई हा ॾिसी अच। बल्लू चोइथानी पंहिंजी तोती घर में रखे ॾिसण विया त वाकई ॾिठऊं त हिकिड़ो तोतो रामायण जी चौपाई पढ़े पियो, ॿियो तोतो क़ुर जी आयत पढ़े पियो। चई यार हे धार्मिक तोता आहिनि, हिननि वटि रखण लाइक़ु आहे। बल्लू चोइथानी पंहिंजी तोतीअ जो पिंजरो खणी करे पहुता ऐं चयूं भाई हे तोती मुंहिंजी संभाले वटि, तुंहिंजे तोतनि वटि रहंदा। त हुननि ॿिन्हिनि तोतनि, जेको हिकिड़ो रामायण जी चौपाई पढ़े पियो, हिकिड़ी क़ुर जी आयत पढ़े पियो, जीअं ई बल्लू चोइथाणी जी तोतीअ खे ॾिनऊं त हिकिड़े ॿिए खे कोहनी मारियईं ऐं चयईं बंदि करे यार, हाणे पंहिंजी दुआ क़बूल थी वई, तोती अची वई आहे। त अहिड़ो कैरेक्टर थी वियो असांजो त ठीकु आहे, जानवरनि जो कैरेक्टर अहिड़ो थी वियो। इहो मतिलबु फ़र्क़ु आयो आहे असांखे ॾिसी करे। हे असां 21वीं तरक़ी जे नाले ते असां किथे पहुता आहियूं? चवंदा 21वीं सदी में असां पहुची वियासीं। इहो ॾाढो, इहा जेका तरक़ी आहे न, इहो असांखे माइनस में वठी करे थी वञे। छोकिरा छोकिरियूं मॉडर्न थी विया। हिकिड़े छोकिरे पंहिंजे पीउ खे चयईं कि डैडी मां, विहांउ थियण वारो हुन छोकिरे जो, चई डैडी मां त जॾहिं शादी थींदी त मां त पंहिंजी ज़ाल खे ॿुधाए छॾींदुमि कि मुंहिंजी विहांउ खां पहिरियां कहिड़ी कहिड़ी छोकिरियुनि सां दोस्ती हुई। ऐं भई त हुनजे पीउ सम्झाईं कि असां केतिरा बि मॉडर्न थी विया हुजऊं, पर इहे ॻाल्हियूं पंहिंजी ज़ाल खे न ॿुधाइबी, हिन सां ग़लति असरु पवंदो आहे ऐं वैवाहिक जीवन अॻिते पोइ सुखी न रहंदो आहे। हुन चई मां त 21वीं सदी जो छोकिरो, मां त पंहिंजी ज़ाल खे ॿुधाईंदुमि। चलो भाई ठीकु आहे, पीउ बि हिकिड़ी सीमा तक सम्झाईंदा आहिनि, पोइ असहाय थी वेंदा आहिनि। शादी विहांउ जी प्रथम रात्रि जो छोकिरे पंहिंजी ज़ाल खे ॿुधायो, ॾिस भाई तूं नई आई, मुंहिंजे घर में पहिरियों परिचय थो थिए। विहांउ खां पहिरियां मुंहिंजी 3 छोकिरियुनि सां दोस्ती हुई। उहे छोकिरियूं विहांउ खां पोइ बि घर ईंदियूं, तूं टेंशन न पालजांइ, ऐं तुंहिंजी बि कंहिंसां दोस्ती वोस्ती हुजे त तूं ॿुधाए छॾ। त हुनजी जेका ज़ाल हुयसि, उन जवाबु ॾियण जे बजाए हिकिड़ी पोटली बगल मां कढियईं। पोटली खोली त हुन मां 60-70 भुॻड़ा हुया ऐं हिकिड़ो 20 जो नोट पियो हो, हिकिड़ो 20 रुपए जो नोट पियो हो। छोकिरे पुछियईं हे छा आहे? चई स्वामी मां जॾहिं कॉलेज में हूंदी हुअमि त जंहिं सां दोस्ती कंदी हुअमि उनजे नाले जो हिकिड़ो भुॻड़ो रखे छॾींदी हुअमि। त छोकिरे जी अखियूं फाटी, चई हे त 60-70 भुॻड़ा आहिनि ऐं हे 20 जो नोट छा जो आहे? चई स्वामी हुन मां 1 किलो भुॻड़ा विकिणे बि छॾिया। इहो असांजे आधुनिक युग असांखे छा ॾिनो आहे? असां किथे पहुता आहियूं आधुनिकता जे नाले ते? हे असां मतिलबु मॉडर्न थी करे असांखे छा मिलियो आहे? इहो सभु हलंदो रहंदो। हिकिड़ी नंढी सी कविता ॿुधाए करे अॼो की हिन खिल ख़ुशी भरे प्रोग्राम जो मतिलबु अध्यक्ष महोदय खां पहिरियां मां अंत करणु त चाहियां, थी थो सघे इहा कविता खणी करे घर वञो, कोई ॻाल्हियूं निकिरी करे ईंदियूं आहिनि, उन्हनि मां कवि मन किथे बेचैन थींदो आहे त लॻंदो आहे की इहा कविता बि माण्हू चए, तव्हांजे विच में हीअ कविता बि माण्हू पढ़े। पिछले ॾींहुं मूंखे यादि आहे, साल भर पहले लॻभॻि 1 साल थियो हूंदो, स्पेन जो राजकुमार, स्पेन जो राजा, उनजो उत्तराधिकारी असांजे इंडिया आहे। त कांग्रेस जो जेको मंत्री हुयो मणिशंकर अय्यर, उनजे साम्हूं बि झोली फैलाए छॾी कि कुझु भिख ॾेई वञो, कुझु हिन झोली में ॾेई वञो, कुझु अनुदान ॾेई वञो। त मूंखे लॻो कि स्पेन जहिड़ो नंढो सो देश, मुंहिंजे ख़्याल सां उत्तर प्रदेश बि स्पेन खां वॾो हूंदो असांजो। ऐं जॾहिं असांजे सरकार जो को मंत्री चए थो त ॾाढी शर्म थी आई। त मुंहिंजो हिकिड़ो दोस्त चयो, हुन पुछई मूंखां कि सुंदरानी जी, हिकिड़ी 2 लाइन जी कविता, थी थो सघे तव्हांजे अंतर्मन टटोलण जी कोशिशि, कि सुंदरानी जी असांजे देश जी इहा सभिनीनि जे साम्हूं भिख घरण जी परंपरा कॾहिं ख़तमु थींदी? सुंदरानी जी असांजे देश जी इहा हर देश जे साम्हूं भिख घुरण जी परंपरा कॾहिं ख़तमु थींदी? मां जवाबु ॾिनो, जॾहिं असांजे देश जी प्रधानमंत्री जी कुर्सी कंहिं सिंधीअ सां सुशोभित थींदी। छोकी असांजे कंहिं सिंधीअ वटि आलस जी कोई सीख कोन्हे, कंहिं बि सिंधीअ जे मथे में अकर्मण्यता जी काई लीक कोन्हे। ऐं खणी करे ॾिसो इतिहास, आज़ादी खां पहिरें ऐं आज़ादी खां पोइ जो असां कंहिं सिंधी भाइर जी झोलीअ में अॼु ताईं कोई भीख कोन्हे। हिकिड़ी नंढी सी कविता ॿियो बि ॿुधाइण जी, माताऊं भेनर खणी करे वञनि हिकिड़ी कविता। तव्हां ॾिठो हूंदो, चवंदा आहिनि सत्संग में कि भई असांखे अहम जो त्याग करणो खपे। असांजे अंदरि अहम आहे त कुझु बि न रहिजी वेंदो आहे, शायदि प्रतिभा धीरे धीरे नष्ट थींदी आहे। माताऊं भेनरूं, तव्हां बि सभु पूॼा कंदा आहियो, ॾीओ ॿारींदा आहियो।
माचिस जी तीली ॿरंदी आहे ऐं ॾीए जी वटर में बाहि लॻंदी आहे, ॾीओ ॿरी वेंदो आहे कि मां उहो जेका ॾीए जी वट थींदी आहे उहा वॾी विनम्रता सां जवाबु थी ॾे माचिस जी तीली, गरो भरी तीली खे, कि माखे ॿारण जी कोशिश में पहिरियां ॿरणो तोखे पियो। जॾहिं असां कंहिंखे बाहि लॻाईंदा आहियूं त शायदि असांखे पाण खे ॿरणो पवंदो आहे। वट चए थी अॻिली पंक्ति अगरि तव्हांखे लॻे कि किथे तव्हांजे दिलि खे छुयो अथई त हथ कुथनि मथे, कि माखे ॿारण जी कोशिश में, हिते बि असां हे दीप प्रज्वलन कयो आहे। जेॾी महिल खां कार्यक्रम शुरू थियो आहे हे ॿरी रही आहे दीपक, ऐं शायदि इन जो ई जवाबु तव्हां ॾे वेंदो ऐं हुन माचिस जी तीली वेंदो कि माखे ॿारण जी कोशिश में पहिरियां ॿरणो तोखे पियो ऐं मां त खिली करे ॾिनी रोशनी पर आख़िर मरणो तोखे पियो। छा असरु थींदो आहे माचिस जी तीलीअ जो? तव्हां कविता तव्हांजे दिलि ते वई ॾाढो सुठो लॻंदो आहे कि सुठी कविता बि माण्हू ग्रहण कनि था ऐं खणी करे वञनि था। माचिस जी तीली जो छा असरु थींदो आहे? ॿारींदा आहियूं ऐं असां ऐं फिटी करे छॾींदा आहियूं, पोइ तॾहिं बि तसल्ली न थींदी आहे ऐं पेरनि सां हुनखे मसले छॾींदा आहियूं, जूतनि सां, चौपलिन सां। त माखे ॿारण जी कोशिश में पहिरियां ॿरणो तोखे पियो, मां खिली करे ॾिनी रोशनी पर आख़िर मरणो तोखे पियो। वट जी ॻाल्हियूं ॿुधी करे तीली करण लॻी वीचार, ॿियनि जे हथनि में खेॾियसि, नष्ट थियो मुंहिंजो श्रृंगार पर आख़िर उहो दॿियल टुटल उहा तीली जेको जवाबु ॾे उहो बि दिलि सां लॻे थो। उन तीली जे जवाब बि अगरि दिलि सां छुए तव्हांखे त ईअं ई हथु खणी समर्थन कजो उन तीलीअ जो बि, उन दॿियल जो, टुटियल तीली जो, जेका पछतावे में चए थी कि वट जी ॻाल्हियूं ॿुधी करे तीली करण लॻी वीचार, ॿियनि जे हथनि में खेॾियसि, नष्ट थियो मुंहिंजो श्रृंगार। ऐं चए थी उहा तीली हिन वट खे कि तुंहिंजो प्रियतम स्नेह गॾु हुयो। स्नेह असां गीह खे चवंदा आहियूं कि तुंहिंजो प्रियतम स्नेह गॾु हुयो, उन तोखे मरण कोन ॾिनो ऐं मुंहिंजे मुंहुं बारूद लॻल हुयो, हुन माखे जीअण कोन ॾिनो। मुंहिंजे मुंहुं बारूद लॻल हुयो, हुन माखे जीअण कोन ॾिनो। ऐं आख़िरी हिकिड़ी, शायदि मां ओतिरी सुठी कविता न ठाहे पायो हुजां, पर मन जो आक्रोश शायदि निकितो अॻिली 4-5 लाइनुनि में। उहो अॼु नारायण श्याम जयंती ते इहे 4-5 लाइनूं बि खणी करे, मुंहिंजो नंढो सो प्रयास, मां ओतिरो सुठो शायदि सिंधी कवि न आहियां, ओतिरो सुठो शायदि मां सिंधी में नथो लिखी सघां। मां तव्हांजे विच में सम्झो हिकिड़ो KG1 जो स्टूडेंट आहियां। एतिरा जेके बुज़ुर्ग असांजा कवि वेठा आहिनि, एतिरा अनुभवी सिंधी कवि वेठा आहिनि, उन्हनि जी पाठशाला में मां हिते कुझु सिखणु आयो आहियां। पर जेके वीचार ईंदा आहिनि उहे सिंधी में रखण में मां गुरेज़ न कंदो आहियां। लॻंदो आहे कि इहे वीचार पहुचणा खपनि पब्लिक में, छो कि असांजो बि को स्वाभिमान आहे। असांजा ज्ञानचंद लालवानी भाऊ वेठा आहिनि, अखंड सिंधु संसार जा, इहो बि पंहिंजे हिसाब सां हिकिड़ी ज्ञान जी ज्योति फैलाए रहिया आहिनि। सिंधु संसार अलाए कहिड़े शहरनि में वेंदो आहे ऐं जाते जाते पहुचंदो आहे, ज्ञान जी रोशनी मिलंदी आहे। ऐं नालो बि ज्ञानचंद लालवानी ॾाढो सुठो रखियो आहे। पिछले ॾींहुं मतिलबु मूंखे यादि नथो पए, 2-3 साल पहले हिकिड़ा के सरफिरा जाॻिया, अलाए छा छा गौंक चढ़ंदो आहे असांजे हिंदुस्तान में, ऐं कुझु फुर्सत जहिड़ा माण्हू वधीक आहिनि। उनखे गौंक जाॻियो कि भई हे जेको राष्ट्रगीत आहे, जन गण मन अधिनायक जय है, उन में जेको सिंध शब्द अची वियो आहे इनखे परे कयो। ऐं इन में ॾाढो हंगामो बि थियो ऐं ॾाढो हो थियो। पोइ देर सवेर ॻाल्हि शांत थी वई। मूंखे ॾाढो अखिरजो हो इहो सभु ॿुधी करे कि आख़िर छा असां सिंधी एतिरा हो आहियूं कि असां पंहिंजे स्वाभिमान जे लाइ संघर्ष नथा करे सघूं, या कंहिं ग़लति ॻाल्हि अगरि थिए थी त उनखे चई नथा सघूं। पर असांजा तमामु सिंधी सॼे देश भर में इन तरह जा विरोध जा स्वर उथिया। पोइ ॻाल्हि शांत थी वई। पर मुंहिंजे दिमाग़ में जेको आक्रोश आयो उहो थोरो सो चयो पंहिंजी भाषा में। हे हिकिड़ी 4 लाइन जी नंढी कविता, तंहिंखां पोइ मां अध्यक्ष महोदय खे आमंत्रित थो कयां कि 4-5 माण्हू निकिरी करे आया मां वटि चयूं सुंदरानी, मूंखे ॼाणे करे चिढ़ाइण लाइ चयूं कि सुंदरानी जी, हिन समय असां देशभक्ति जे कम में हथ बटाए रहिया आहियूं ऐं राष्ट्रगीत में जेको फालतू जो शब्द अची वियो आहे सिंध, इनखे हटाए रहिया आहियूं। मां चयुमि छो? त हुननि जवाबु ॾिनो कि सुंदरानी जी इहो ई ॿुधाए छॾियो कि राष्ट्रगीत में जेको शब्द आयो आहे सिंध, इहो हिंदुस्तान जी कहिड़ी फैक्ट्री में आहे, कहिड़ी मिल में आहे, या इहो ई ॿुधाए छॾियो
कि हिंदुस्तान जे कहिड़े बिल में आ, त मां हुननि खे जवाबु ॾिनो कि बेशक सिंध न कंहिं फैक्ट्री में आ, न कंहिं मिल में आ, न हिंदुस्तान जे कंहिं बिल में आ, पर कॾहिं ॾिसजो गांधी, सुभाष ऐं टैगोर जी नज़रुनि सां सिंध सॼे हिंदुस्तानियुनि जे दिलि में आ। सिंध सॼे हिंदुस्तान जे दिलि में आ। सिंध मिली वेंदो तव्हांखे देशभक्ति जे सॼे राग में, सिंध मिली वेंदो तव्हांखे जूअर जे ढोढे ऐं सरियां जे साग में। सिंध वसियल आहे हेमू कालाणी ऐं भगत सिंह जहिड़े मस्ताननि जी टोली में। सिंध वसियो भगत कंवर राम जी छाती में लॻल गोलीअ में। सिंध अॼु बि मिली वेंदो तव्हांखे माउ ऐं नानी जेका चवंदी आहे हुन लोलीअ में। सिंध वसियो आहे संतनि जी सॼी झोली में। सिंध दिलि में आहे, जिगर में आहे, जान में आहे। अरे कश्मीर खां वठी करे कन्याकुमारी ताईं सिंध सॼे हिंदुस्तान में। कश्मीर खां वठी करे कन्याकुमारी ताईं सिंध सॼे हिंदुस्तान में आहे। किथे किथे हटाईंदव, किथे किथे मिटाईंदव। सिंध तव्हांजी कहिड़ी कई ख़ता आहे। सिंध हिकिड़ो नालो न, हिकिड़ो शहर न, वरन सॼी सभ्यता आहे। सभ्यता रहंदी आहे त हे माण्हू वॾे में वॾो कष्ट बि सहंदो आहे, ऐं सभ्यता न रहे त माण्हू बि न रहंदो आहे। सभ्यता न रहे त माण्हू बि न रहंदो आहे। मिटायो मिटायो, मिटाए सघो था त पाण में भेदभाव मिटायो। हटायो हटायो, हटाए सघो था त मन जो अहंकार मिटायो। पर हे राष्ट्र गीत सिंध सां ई संपूर्ण आहे। हिन खे इन ई रूप में ॻायो, हिन खे इन ई रूप में ॻायो, हिन खे इन ई रूप में ॻायो, हिन खे इन ई रूप में ॻायो। और अचो तव्हांजी ज़ोरदार ताड़ियुनि जे विच में अॼोके कवि सम्मेलन खे अॻिले साल जे स्थगन जे लाइ असांजे टीकम आफ्ताब साहब असांजे जेके कार्यक्रम जा जेके अध्यक्ष जिन सदारत कई आहे, उन्हनि जी गरिमा में उपस्थिति आख़िरी 2 मिंट तव्हां ॾियण जी कृपा कंदव। ज़ोरदार ताड़ियूं वॼाए अॼोके कार्यक्रम जे अध्यक्ष खे स्वागत कंदा। दोस्तों, मूंखां पोइ वरी सुंदराणी तव्हां सां मुखातिब थींदो, इहा असांजो यकीन आहे तव्हां सां। बसि ऐं थोरो टाइम वठंदुसि, छाकाणि अॼु असां ॿुधण ई सुंदराणीअ खे आया आहियूं। भरपूर ॿुधूं ऐं भरपूर आनंद माणियूं। मां तमामु थोरो टाइम वठंदुसि। हालांकि मुंहिंजो फ़र्ज़ु इहो आहे त मां नारायण श्याम ते बि कुझु ॻाल्हायां। अपूरण हिकु रोशनी नारायण श्याम ते विधी वई, पर मां कोन ॻाल्हाईंदुसि, टाइम कोन्हे। सुंदराणीअ खे ॿुधो। हा, ही ग्वालियर में हिकिड़ो अखिल भारतीय कवि सम्मेलन थियो। नारायण श्याम सदर हो, उन जे साम्हूं मूं ही शेर पढ़ियो, उहो तव्हांजे अॻियां पेश थियो। ही दौर अजब हिकु दौर अथव, ही दौर अजब हिकु दौर अथव। सभु नकली जीवन घारियूं था, चहिरे ते चहिरो चाढ़ियूं था ऐं पंहिंजो वक़्तु गुज़ारियूं था। हू कुर्सीअ ते जो वेठो आहे सो तुंहिंजो आहे ऐं मुंहिंजो आहे। कुर्सीअ तां लथो सो कंहिंजो न ऐं उनखे पाण धिकारियूं था। ही दौर अजब हिकु दौर अथव। इतिहाद अहिंसा जा हामी सभिनी खे बराबरि सम्झूं था, पर कंवर राम ऐं गांधीअ खे पिणु गोलीअ सां पोइ मारियूं था। ही मर्यादा जो माण्हुनि में प्रचार कयूं था पाण, मगर जीअरनि सां था जुठियूं कयूं ऐं मुर्दनि खे सिंगारियूं था। को रहबर राह रबानी थियो, सम्झूं था कुर्सी ख़ाली थी। हींअर ई भई उहा ॻाल्हि कई नारीअ पे को रहबर राह रबानी थियो, सम्झूं था कुर्सी ख़ाली थी। था अंदरां पंहिंजो यार ऐं ॿाहिरि हंजूं हारियूं था। केॾो न मिठो ॻाल्हायूं था, हर कंहिंखे पंहिंजो भाव चऊं, पर वक़्तु अचण ते भाव जे ख़ातिर ज़हर असीं ओगारियूं था। पर उपकार जे चिंता में कीअं पंहिंजो पाण पतोड़ियूं था। बसि ओट सुठनि लफ़्ज़नि जी वठी स्वार्थ जी राह संवारियूं था। कमु थोरो जे जनता जो कयूं, ॿिए ॾींहुं अचे अख़बारुनि में ऐं आम में असरु वधाइण लाइ के चमचा चार बि धारियूं था। नारीअ ते अत्याचार करणु वारनि ते विझूं लानत काफ़ी। नारीअ ते अत्याचार करणु वारनि ते विझूं लानत काफ़ी। पर नारी जे सुंदर आहे नापाक निगाह निहारियूं था। ईमान जो पुख़्तो को माण्हू इंसाफ़ पसंदि ऐं फ़र्ज़ शनास
थींदो न असां सां शामिल जे बसि वाह उन्हीअ लाइ बारियूं थिया पंहिंजे ई ख़्याल पंहिंजनि जी ख़िलाफ़त ख़ूब कयूं धारियुनि सां मगर ख़ुशि थी था विहूं अफ़सोस मुसीबत वक़्तु मगर छो पंहिंजनि खे ई पुकारियूं था गांधीअ जा टे बांदर टी कम खे ॾिसी था टहिक ॾियनि टे बांदर हरदम हीअं चवनि बुरो ॾिसूं न बुरो ॿुधूं न बुरो कॾहिं न उचारियूं था हाणे सुंदराणी ईंदो पर हर नज़र आ मुंतज़िर दीदार लाइ हर नज़र आ मुंतज़िर दीदार लाइ बेसब्र थिया सामई गुफ़्तार लाइ अची ज़ीनत वधाए हिन मंच जी तूं कही आहे सिंधूअ जे प्यार लाइ अच सुंदर मंच जी हिकिड़ी मर्यादा थींदी आहे परंपरा थींदी आहे सदारत खां पोइ अध्यक्ष खां पोइ असांजा हिंदी कवि सम्मेलन हुजे चाहे सिंधी कवि सम्मेलन काई बि ॻाल्हि न चइजी वञिबी आहे तव्हांखे बसि एतिरो ई चवंदुमि की हिन तारनि खे अखियुनि में महफ़ूज़ रखिजो वॾी देरि तक राति थींदी मुसाफ़िर आहियो तव्हां बि मुसाफ़िर आहियूं असां बि कंहिं मोड़ ते वरी मुलाक़ात थींदी लख लख धन्यवाद लख लख